कच्छ यार वलिया बोले बेकरारी पक गेन पीरू तेरी इंतजारी कच्छ यार वलिया अचे वठ घर में इहे ई अगड़ियूं जेके आणे ॾिनियूं अथ मां कम थी वेंदो कसी कम थी वेंदो पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए इहे कंधे काॾे पर घोड़े जो लगाम टूटी विया थो टांकी दो मास नो छो नथो वठी केतिरा टाका हणंदेसि कदी दुआ कर को वस ते वाली हाल ही ना लगाता थे असां वटि कहिड़ा ज़मीनुनि जा नंबर आहिनि जो वस मां फ़ाइदो थींदो भला थींदो पर वस थियण सां सभई खुशहाल आहिनि मां ई ॿ टाइम खणंदो आहियां रोज़ अलाह हीअं 15 20 माण्हू मुंहिंजी बगीचे वेंदा आहिनि टाइम ई न आहे मिलंदो केॾीमहिल बाजरी जूं बोरियूं केॾीमहिल शरा जूं बोरियूं केॾीमहिल जोर जूं बोरियूं हीअं टांगे खे भरे शुप करे निकिरंदो आहियां ओट मोट 200 रुपया कमाईंदो आहियां ऐं हाणे 4-5 माण्हू मस था पकिड़े निकिरनि सभु को कखावन घरनि में अला अला वजो करे छा ॿुधी अलाह कंदो त हिन साल वस ज़रूर थींदो मुंद बि चढ़ंदी थी वञे कसी जेकॾहिं अञा बि वस न थी न पोइ ज़मीनूं कोन थींदियूं बाक़ी हा पट सावा ज़रूर थींदा वरी रौनकूं अची वेंदियूं आगाटी या पाछाटी वस थिए छा ॿुधी हा खड़पील हू त राज़ जो राणो आहे असां सिर्फ़ उनखे बाॾाए सघूं था बेशक कज़ी बेशक उनजी रसा ते राज़ी रहण घुर्जे ॿुधी न सब्र ऐं शुक्र जो दामन न छॾणु घुर्जे उहो ई कंदो आहे जंहिंमें बंदो राज़ी हूंदो आहे सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।